जी छाछ त लई आ किथे हू कैद में है या कबर में? ठीक है सरदार साईं, मां जा चलाई अचां थो। जेकॾहिं मुंदर हानी वटि आहे न त पोइ हानी असांजी गैरत खे ललकारियो आहे। तोखे ख़बर न आहे त बालाजी जो माण्हू हानी बालाज तोखे जिंदा दफन करे छॾींदो। हा जेतिरो तूं इज़त रही बालाज खान सॼे कोहिस्तान खे ख़बर आहे। घणा मुड़ुस माण्हू आयो तो सभिनीनि खे ख़बर आहे। जाकर खान है जमाल खान जे विच में दुश्मनीअ जो बिच नए सिरे खां पोखियो ऐं पोइ जॾहिं मूंखे सरदार फैसले में मूंखे बिरादरीअ मां ॿाहिरि कढी छॾियो त मूं बि सोचे छॾियो ॾोह भले न कयां पर ज़मान खान खे ज़रूर ख़त्म कंदुसि। मुंहिंजो माण्हू हिकु औरत खां मार खाए, इहो मूंखां बर्दाश्त नथो थिए। सुंदर जेकॾहिं बर्दाश्त नथा करे सघो त पोइ हमलो कयूंसि। हमलो सुंदर अहिड़ो कंदासीं ही सॼो कोहिस्तान ही राज ॾिसंदो। मुंदर सां गॾु हानी खे बि झटे वठिबियो ऐं हुनखे सॼी उमिरि असांजे कोठनि में कैद करे रखिबियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।